of writing single e and double e यानी जेकी ई आहे उहा कंहिं कंहिं लफ़्ज़ जे अंदरि असां सिंगल लिखंदा आहियूं ऐं कंहिं कंहिं लफ़्ज़ जे अंदरि असां डबल लिखंदा आहियूं। उनजो कहिड़ो कानून आहे अचो त पढ़ी था वठूं। जेकॾहिं सिंधी लफ़्ज़ जे विच में ये आहे ऐं उन ये खां जेको अॻियों अखर आहे उन ते ज़बर आहे त उन ये जे लाइ असां सिंगल ई इस्तेमालु कंदासीं। मसलन जीअं हे सुलेमान, हाणे हिन सुलेमान में ये थी अचे लेकिन इन खां अॻु में जेको लफ़्ज़ आहे उहो आहे लाम ऐं लाम खे असां ॾिसूं था त ज़बर आहे सु पोइ आहे ले लाम ये ज़बर ले, इन करे सुलेमान में सिंगल ई इस्तेमालु थी। अहिड़े तरह सां लफ़्ज़ आहे शेर, हाणे ये खां अॻु में जेको लफ़्ज़ आहे उहो आहे शीन ऐं शीन जे मथां ज़ेर आहे शीन ये ज़बर शे, असां हुन में इंग्लिश ट्रांसलेट करण जे दौरान असां हुन में सिंगल ई इस्तेमालु कंदासीं। इन सिंधी लफ़्ज़ जे विच में ये आहे ऐं उन ये खां अॻु में जेको अखर आहे उन जे हेठों ज़ेर आहे त उन ये जे लाइ असां डबल ई इस्तेमालु कंदासीं। मिसाल तौर ते आहे नज़ीर, हाणे हे ये खां अॻु में ज़ाल ज़रो आहे ऐं ज़ाल ज़र जे हेठों ज़ेर आहे न ज़ी, ज़ाल ये ज़ेरी ज़ी माना ज़ेर आहे, इन करे असां नज़ीर में डबल ई इस्तेमालु कंदासीं। अॻिलो लफ़्ज़ जेको आहे उहो आहे सलीम, हाणे ये खां अॻु में जेको लफ़्ज़ आहे उहो लाम आहे ऐं लाम खे हेठों ज़ेर आहे स ली, लाम ये ज़ेरी ली, इन करे असां ट्रांसलेट करण दौरान असां डबल ई इस्तेमालु कंदासीं। अहिड़े हवाले सां ई नसीम, ये खां अॻु में लफ़्ज़ जेको आहे उहो सीन आहे ऐं सीन खे हेठों ज़ेर आहे न सी, इन करे असां ट्रांसलेट करण दौरान असां डबल ई जो इस्तेमालु कंदासीं। अंग्रेज़ी अल्फाज़ आहिनि जिन में डबल ई इस्तेमालु थियल आहे त उन डबल ई जो जेको आवाज़ आहे उहो असां पढ़ंदासीं अलिफ ये ज़ेरी ई में असां हुनजो आवाज़ पढ़ंदासीं। मिसाल तौर ते आहे टीथ, फी, फी, वी। अंग्रेज़ी लफ़्ज़ में किथे किथे जो जेको ई आहे उनजो जेको आवाज़ आहे उहो असां ज़बर जी आवाज़ में पढ़ंदासीं, यानी अंग्रेज़ी लफ़्ज़ में इस्तेमालु सिंगल ई थियल हूंदी पर इन सिंगल जेको ई जो जेको असां आवाज़ प्रोनाउंशिएट कंदासीं उहो ज़बर जी आवाज़ में असां उनजो आवाज़ आहे उहो प्रोनाउंशिएट कंदासीं। मिसाल तौर ते आहे टाइगर, ओवर, जर्मन, सुपर, लेटर। अखर आहे अंग्रेज़ी जो आहे ऐं अंग्रेज़ी जो अखर आहे हर उन अखर जे लाइ असां इस्तेमालु कंदासीं जीअं अखर जे हेठों असांखे ज़ेर महसूसु थींदी, ठीकु आहे। मिसाल तौर ते आहे इम्तियाज़, हालांकि अल्फ़ जे लाइ असां ए इस्तेमालु कंदासीं पढ़ी आयासीं लेकिन अल्फ़ जे हेठों ज़ेर आहे इन करे असां उन्हनि जे जॻह ते आ इस्तेमालु कंदासीं इम्तियाज़। उन खां पोइ आहे इक़बाल, हिन खे हेठों ज़ेर आहे इन करे असां आ इस्तेमालु कईसीं। इक़रार आहे अल्फ़ जे हेठों ज़ेर आहे इन करे असां उन लाइ आ इस्तेमालु कईसीं। उन खां पोइ आहे इमरान ऐं यकीनन इन जे लाइ बि असां कानूनन ए इस्तेमालु कंदा आहियूं पर छाकाणि इन जे हेठों ज़ेर आहे इन करे असां उन जे लाइ बि आ इस्तेमालु कंदासीं। अहिड़ी तरह सां इरफ़ान आहे उन जे हेठों ज़ेर आहे इन करे उन जे लाइ बि असां आ इस्तेमालु कंदासीं। आहे जेकी आहे अंग्रेज़ी जी किथे किथे ज़ेर जे लाइ बि इस्तेमालु थींदी आहे, जीअं आहे बिस्मा, हाणे बे जे लाइ असां बी इस्तेमालु कईसीं ऐं उन जे हेठों ज़ेर आहे बे ज़ेर बे उते असां आ इस्तेमालु कईसीं। अहिड़े हवाले सां मिस कॉल आहे मीम जे लाइ एम इस्तेमालु कईसीं उन जे हेठों ज़ेर आहे असां आ इस्तेमालु कईसीं। उन खां पोइ हिट आहे एच जे लाइ, हे जे लाइ असां एच इस्तेमालु कईसीं ऐं ज़ेर आहे उन जे लाइ आ इस्तेमालु कईसीं। इन खे अंग्रेज़ी लफ़्ज़ शुरू में आहे आए त उनजो जेको आवाज़ आहे असां जॾहिं पढ़ंदासीं उनखे असां आ ए जी आवाज़ में पढ़ंदासीं उन आए खे, जीअं आहे आई, आइडियल, आइस, आइसक्रीम। अच्छा किथे किथे जॾहिं आए लफ़्ज़ जे अंग्रेज़ी लफ़्ज़ जे शुरू में आहे
हिते पढ़ियोसीं उनजो आवाज़ असां कंदासीं आ ए में, लेकिन किथे किथे अॻे हुजण जे सूरत में बि उनजो जेको आवाज़ आहे उहो छा में थींदो, अल्फ ज़ेरे इ में। जीअं इल, इमेज, इलीगल। अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे ऐं उन अंग्रेज़ी लफ़्ज़ में जे विच में आया ऐं उनजो जेको आख़िरी अखर आहे उहो ई आहे, त उन आय जो जेको आवाज़ असां उहो अल्फ ये ज़ेरी ई में पढ़ंदासीं। जीअं ही ना ईस, यानी विच में आया आख़िर में ई आहे, मा ईस, रा ईस, सा ईट, का ईट। अहिड़ी तरह सां जॾहिं अंग्रेज़ी लफ़्ज़ जे बिल्कुलु विच में आय हुजे ऐं आख़िर में एन डी हुजे, उनजो आवाज़ बि अल्फ ये ज़ेरी ई में पढ़ंदासीं। जीअं आहे का ईंड, विच में आया ऐं हुनजे आख़िर में एन डी आहे, मा ईंड, वा ईंड। अहिड़ी तरह सां जॾहिं अंग्रेज़ी लफ़्ज़ जे विच में आय हुजे ऐं आख़िर में जी एच हुजे, त उनजो असां आवाज़ बि अल्फ ये ज़ेरी ई में पढ़ंदासीं। मिसाल तौर ते आहे ना ईट, विच में आया ऐं उन खां पोइ जी एच आहे, ठीकु। ला ईट, सा ईट। हाणे हिन में जेको जी एच इस्तेमालु थियो आहे, लेकिन ही हिते ख़ामोश आहे। हिन में जेको जी एच इस्तेमालु थियो आहे अखरनि में, इहो जी एच उहो ख़ामोश आहे। हाणे जेको अंग्रेज़ी जो अखर आहे आय, किथे किथे उहो ज़बर जी आवाज़ में बि असां हुनखे पढ़ंदा आहियूं, यानी अंग्रेज़ी लफ़्ज़ में आय इस्तेमालु थियलु हूंदो आहे ऐं असां जॾहिं हुनखे पढ़ंदासीं त उनखे ज़बर जी आवाज़ में पढ़ंदासीं, जहिड़ी तरह सां ई जी आवाज़ खे पढ़ी आयासीं। मिसाल तौर ते आहे बर्ड, बर्ड, गर्ल,